राणीपुर वेझो व्याज जा पैसा न ॾियण तां व्याज खोरन घर ते हमलो करे औरत समेत 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हंयो वियो। वादी ज़हरा भरिसां वेठल जुणिजा बिरादरी जी बेंदुर में व्याज जे पैसनि जी लेती लेती तां जवाबदारनि घर में दाख़िल थी कुहाड़ियुनि जा वार करे औरत बेनज़ीर जुणिजो, सुहेल जुणिजो ऐं इरफान जुणिजो खे ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर औरत पहुची ज़ख़्मी ॿिन्ही भाइरनि समेत नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे 6 महीना अॻु इरशाद जुणिजो खां 5,000 रुपया व्याज ते वरिता हुआ, जंहिंजा 40,000 रुपया ॾियण बावजूदि 3 लख रुपया ॾियण लाइ धमकाए रहिया आहिनि। पर चयो त व्याज जा वधायल पैसा न ॾियण तां जवाबदार इरशाद जुणिजो, निसार जुणिजो, राजू जुणिजो ऐं बचल जुणिजो घर ते हमलो करे कुहाड़ियुनि जा वार करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। पर चयो त दावो करण जे बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे व्याजी मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे असांखे जान जो ख़तरो आहे। उन्हनि डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर ऐं एसएचओ राणीपुर खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।